ਸਲੋਕ ਮੇਲਾ ਪਹਿਲਾ ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇ ਸਾਜਿਓ ਸਭਲੋ ਆਪਕੀ सेवा कयो मैं सदाई। अंधेरो झूठे पैज बाहर, अंधेरो झूठे पैज बाहर, दुनिया अंदर फेल। 68 तीरथ जे नावे उतरे नहीं मैल, जिन पट अंदर बाहर, गुदरते भले संसार। तनने लगा रब से ती देखने विचार। सतनाम श्री हर, सतनाम श्री हर। बाणी पहली पातशाही धन गुरु नानक देव साहिब जी। अंदरों झूठे पैज बाहर, दुनिया अंदर फैल। अगर अंदर में कूड़ भरेला, दुनिया के लिखण वास्ते सच्चा जी सां रहूं था। गुरु नानक साहिब असांजो हृदय पहिरों ॾिसंदो आहे कि अंदर में छा थो हले। गुरु नानक साहिब के ॿाहिरी दिखावटी रूप सां कोई भी मतलब ना आहे। गुरु नानक साहिब के सिर्फ़ असांजे भाव, असांजे हृदय सां मतलब आहे। केतिरे क़दुरु असां सच्चा आहियूं, केतिरे क़दुरु सचे दर ते वेही करे सची बाणी पढ़ूं था। अंदरो झूठे ॿार पैज ॿार, दुनिया अंदर फिर। वो व्यक्ति सफल ही कोन्हे जिन्हें हृदय में कूड़ के अलावा ॿियो कुछ भी कान्हे को। हर कंहिंसां कूड़ गुरु साहिब चवनि था 68 तीरथ जे नामे उतरे नाही मिल। 1000 धाम कयूं, 68 तीरथ कयूं, जप कयूं, तप कयूं, विर्त कयूं, नेम कयूं, जेसिताणी अंदर में कूड़ भरियल आहे। कोई भी जप तप 68 तीरथ असांजो सफल न आहे। हिते गुरु नानक साहिब असांखे सम्झाइनि था, जिन पट अंदर ॿाहिरि, जिन पट तूं पंहिंजे हृदय जा पट खोल, मन जा पट खोल, ॾिस कि सच्चाई छा आहे। जंहिंमहिल तूं सच जी निगाह सां ॾिसंदे न, तोखे कोई बि पंहिंजो नज़र न ईंदो। हर कोई स्वार्थी नज़र ईंदो। ऐं तूं छा थो करे, तूं नेम लॻा, तूं हुन सां ई नेम लॻाए वेठो आहे। पंहिंजे हृदय जा सच पट खोल, सच्चाई की समझण की कोशिश कर। मन में जो कूड़ भरियल आहे उनखे तूं करण जी कोशिश कर। जेतिरो वधीक असांजो हृदय पाक पवित्र हूंदो, ओतिरो वधीक दातार जी जॻह असांजे हृदय में बढ़ंदी। मन ही पूर्ण रूप सां मेलो रहंदो, परमात्मा जी जोत प्रज्वलित न थी सघंदी आहे। आख़िरी वाणी में धन गुरु नानक देव साहिब शब्द बख़्शिश कयो कि तूं सची बाणी सां जुड़ियो आहीं, शुद्ध बाणी सां जुड़ियो आहीं। हिकु कार्य ॿियो भी कर कि पंहिंजे हृदय खे पूर्ण रूप सां साफ़ रख। कूड़ जी मल साफ़ कर, अंदर सची सच हुजणो खपे। बोल गुरु नानक देव की साची दरबार।